सिंझोरो में गरम पानी में किरी सड़ी ज़ख़्मी थियल मासूम नींगरी दम ॾेई छॾियो। ॿिनि वरहनि जी मिरहा धीअ अदनान जट ज़ख़्मनि जा सूर न सहंदे कराची सिविल अस्पताल जे बर्न्स वार्ड में दम ॾेई छॾियो। सिंझोरो मां ख़बर अवांखे ॾियो पिया, गरम पाणीअ में किरी सड़ी ज़ख़्मी थियल मासूम नींगरी दम ॾेई छॾियो। ॿिनि वरहनि जी मासूम नींगरी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे कराची सिविल अस्पताल जे बर्न्स वार्ड में दम ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कयूं था सिंझोरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनीस लिगारी खां। अनीस, छा तफ़सील आहे हिन मां वटि? सिंझोरे शहर जे ज़रई बैंक पाड़े में गरम पानी में किरी ज़ख़्मी थियल 2 सालनि जी ॿारड़ी मीरा धी अदनान अली जट ज़ख़्मनि जा सूर न सहंदे वफ़ात करे वई। मासूम ॿारड़ी घर में रांदि कंदे गरम पानी सां भरियल थांव में किरी पई हुई, जंहिंसां संदसि जिस्म जो पोयों हिसो सड़ण सबबि हू तमामु घणी ज़ख़्मी थी पई हुई, जंहिंखे कराची सिविल अस्पताल जे बर्न सेंटर जे इंटेंसिव केयर यूनिट में दाख़िल कयो वियो हो, जिते हू अॼु सुबुह ज़ख़्मनि जा सूर न सहंदे वफ़ात करे वई। जी मता अनीस लिगारी, महिरबानी अपडेट करण जे लाइ।